अदा वो नालो छा है? सर आशिक अली। आशिक अली। अदा आशिक अली तव्हां पब्लिक हेल्थ ऑफिस में बीठा हो हिते कहिड़े सिलसिले में एहतजाज कयो पिया तव्हां हिते बीठा हो? सर ही पब्लिक हेल्थ जो आरोप फिल्टर प्लान जिन सैलरी असांखे जेको 6 महीननि खां न पियो मिले सर। छाजे करे? ये बस फिलहाल में बिलन जे करे छाजे करे अञा बिल भी थी विया सर 6 महीने सैलरी असांखे न पई। अच्छा उनमें केर पीर अली रज़ा इंजीनियर कौन थो ॾे केर पगार तव्हांखे ॾींदो आहे कंहिंजे हथ में आहे पगार ही? सर ही ठेकेदार आहे आमिर शेख आहे ॿियो इकबाल शेख आहे उन ठीको आहे जी उहे सैलरी असांखे पीर चयो मूं बिल ॾेई छॾिया आहिनि असांखे सर सैलरी नथो ॾे। मतिलबु हुननि बिल ॾेई छॾिया आहिनि हिनखे? हा पीर चयो मूं 4 बिल कया आहिनि। 4 कया आहिनि तव्हांखे हिकिड़ो बि कोन मिलियो आहे? असांखे कोन मिलिया आहिनि 6 महीननि जी पगार असांखे कोन मिली आहे सर। तव्हां छा मुतालबो करणु चाहियो था आला अख़्तियारनि खां? मुतालबो सर इहो करणु चाहियो असांखे 6 पगार महिरबानी करे असांखे पंहिंजी मिली वञनि सर। ॿी सूरत में? ॿी सूरत में सर एतिराज वधाए वेंदो हिते। अच्छा तव्हांजो तालुक सांगड़ ऐं ॿियो? जाम नवाज़ अली टंडो आदम सर। सांगड़ जाम नवाज़ अली ऐं टंडो आदम। जी जनाब आप यहाँ पब्लिक हेल्थ ऑफिस में खड़े हैं किस सिलसिले में किस ये सिलसिले में एहतजाज कर रहे हैं? सर हम आरोप कार्ड के मुआवजे में जी हमारी पगार रुकी पड़ी है 6 महीने की। अच्छा तो अभी हम इसीलिए इधर पे खड़े हैं कि हमारे को आसरा दिया जा रहा है हर महीने। तो कभी बोलते हैं भाई अगले हफ्ते देंगे कभी उससे ऊपर वाले हफ्ते में देंगे इसीलिए हम इधर पे खड़े हैं सब इकट्ठे होकर। अभी हम सब बेरोज़गार हुए बैठे कुछ बारिशों में बोर्ड में बैठे थे तो इसीलिए तो 6 महीने तो ये तो महीना डेढ़ हुआ तो पहले सैलाब ने आपको तो बर्बाद सब कर दिया है उसके बाद तो फिर भी अभी तक आपको तनख्वाहें नहीं मिली? अभी तक नहीं मिली हमारे को बस रुका टेम ही पास कर रहे हैं बुलाते हैं इधर पे आसरा देते हैं बस। किसी और से आला अख्तियार से आपने बात भी की है इस सिलसिले में कोई आगे? हमने सबसे बात कर ली है डीसी। अच्छा डीसी ने क्या कहा? डीसी भी बस बोलता है भाई तुम्हारी हम करा देंगे बस अभी करा देंगे अगले हफ्ते में। अच्छा डीसी छा चयो तव्हांखे? डीसी सर इनके कॉल करे घुरायो तो फिलहाल में छा न ॻाल्हाए थो फिलहाल मसलो हल असां नथो सर प्रेस क्लब पे भी ना आहियूं डीसी वटि भी ना आहियूं एक्शन साहब वटि भी ना आहियूं मसलो हल असां 11,000 ते गुज़ार नथो थिए 11,000 असांखे ॾींदा आई 25,000 ते गुज़ार थिए 25,000 पगार घटि में घटि असांजी कई वञे सर। गवर्नमेंट जो तो आहे त रूल त भई 25,000 पगार जेका असां ॾिनी असांखे कोन्हे मिले पई न 25,000।